ग्यारी सेक्टर वटि 7 अप्रैल 2012 ते सुबुह जो 4 वॻे हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो। वाक़े में बर्फ़ जी छिप किरण सबबि पाक फ़ौज जे जवाननि समेत 140 ॼणा दॿिजी शहीद थी विया हुआ। शहीद थियलनि में 129 फ़ौजी जवान ऐं 11 सिविलियन शामिल हुआ। वाक़े खां पोइ पाक फ़ौज पारां फौरी तौर ते रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो। उहो पाकिस्तानी फ़ौज जे तारीख़ जो बदतरीन तूफ़ान हो। सियाचिन जे ग्यारी सेक्टर में बर्फ़ हेठां दॿिजी शहीद थी वियल फ़ौजियुनि मां घणनि जो तालुक़ु स्कर्दू जे सब डिवीज़न शगर सां हो। इलाइक़े में दुनिया जी ॿी वॾी बुलंद तरीन जाबलू चोटी केटूब आहे। 15,000 फुट जी हिन बुलंदी ते इमदादी कार्रवायूं निहायत ॾुखियो कमु हो। 5 ॾियारनि खां पोइ पहिरें शहीद जो लाश बर्फ़ जे छिपुनि हेठां कढियो वियो। केतिरनि ॾींहंनि जी वधीक जदोजहद खां पोइ वधीक शहीदनि जा लाश कढिया विया। उन तारीख़ी ऑपरेशन जी निगरानी उन वक़्त जे आर्मी चीफ जनरल अशफाक कियानी पाण कंदो रहियो।